नाज़रीन, उमरकोट में रोड हादसे में 2 औरतूं ऐं नौजवान फौत थी विया आहिनि। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठ वीडियो रिपोर्टर इलियास ताई। जी इलियास, छा तफ़सील आहिनि? जी, जागीर मोड़ लॻ तेज़ रफ़्तार डंपर जेको आहे सो उहो मोटरसाइकिल सवारनि ते चढ़ी वियो, जंहिंजे नतीजे में डंपर मोटरसाइकिल सवारनि खे चीबा ते थॾे ते ई मारे छॾियो, जंहिंमें 2 औरतूं ऐं 1 नौजवान थड़े ते ई फौत थी विया, जॾहिं त मासूम ॿारड़ी शदीद ज़ख़्मी थी वई, जंहिंखे मक़ामी सतह ते जेके माण्हू मुसाफ़िर आया पिए उन्हनि गाॾी में खणी सिविल अस्पताल उमरकोट पहुचायो, जिते इलाज हलंदड़ आहे। जॾहिं त काफ़ी वक़्तु गुज़रण बाद उमरकोट पुलिस ऐं एम्बुलेंस पहुती। एम्बुलेंस में फौतियुनि जा लाश खणी उन्हनि खे सिविल अस्पताल उमरकोट ॾांहुं शिफ्ट कयो वियो आहे। मौक़े वारदात सां जेको डंपर ड्राइवर हुयो उहो फरार थियण में कामयाब थी वियो, जॾहिं त फौती भील बिरादरी सां तालुक़ रखंदड़ ॿुधाया वञनि था ऐं उन्हनि जो ॻोठ जागीर मोड़ लॻ पिपरी ॿुधायो वञे थो। जी इलियास, तव्हांजी महिरबानी।